व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम, हशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम। खाक हो जाएं अदुब जल कर मगर हम तो रजा, खाक हो जाएं अदुब जल कर मगर हम तो रजा। दम में जब तक दम है जिक्र उनका सुनाते जाएंगे। हजरत ज़ी वकार अज जाबिया गौसिया जिलानिया की तरफा जश्न मीलादुन नबी जो जुलूस अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान पाक में फरमायो, कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फल्यफ़रहू। अल्लाह सुब्हानहु व तआला जे फज़ल ऐं रब सुब्हानहु व तआला जे रहमत जे मिलण ते तव्हां ख़ुशियूं कयो। हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। तव्हां जे रब सुब्हानहु व तआला जे फज़ल ऐं उन जे रहमत जे मिलण ते ख़ुशियूं करण दुनियावी दौलत जे हर गॾियल सामान का बेहतर ऐं आला आहे। हज़रत ज़ी वकार के अल्लाह जे फज़ल ऐं रहमत मां मुराद किन मुराद वरतो आहे कि इस्लाम हिते मुराद आहे, किन मुराद वरतो आहे कि ईमान आहे, ऐं किन मुराद वरतो आहे कि अल्लाह जे रहमत मां मुराद हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी आहे। तो हज़रत ज़ी वकार के जेकॾहिं ईमान या इस्लाम मुराद हुजे उहे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिलियो आहिनि। क़ुरान बि हुज़ूर जे सदके मिलियो आहे कि ईमान इस्लाम क़ुरान मुराद हुजे उहे सभु हुज़ूर जे सदके में मिलियो आहिनि। उन्हनि जे मिलण ते ख़ुशियूं मल्हाइजे। तो जंहिंजे सदके बि सभु कुझु मिलियो आहे उन जी आमद ते ख़ुशी छो न मल्हाइजे। हज़रत ज़ी वकार कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जे ख़ुशीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे अबू लहब पंहिंजे बानीअ खे अंगुरीअ सां आज़ाद कयो। जॾहिं अबू लहब मरी वियो 2 साल खां बाद में हज़रत अब्बास के निंड में आयो। उन पुछा के तो अबू लहब मरण खां पोइ तुंहिंजो कहिड़ो हाल थियो आहे। तो अबू लहब चयो कि तव्हां खां जुदा थियण खां बाद में मूंखे का बि राहत ऐं सुकून न ई मिली सिवाय इन जे कि जंहिं आंगुर सां हुज़ूर जी आमद जी ख़ुशीअ में मां पंहिंजे बानी खे आज़ाद कयो हुउसि। तो हर सूमर ते उन आंगुरीअ सां मूंखे पाणी पीआरो वेंदो आहे। जेको मां पाणी चूसींदो आहियां त मुंहिंजा दर्द ऐं सभु ग़म लही वेंदा आहिनि। हज़रत ज़ी वकार अबू लहब काफ़िर हुयो। उन पंहिंजे भाइटे हुजण जे नाते हुज़ूर जी आमद में पंहिंजे बानी खे आज़ाद कयो। हिकु काफ़िर जेको पंहिंजे भाइटे हुजण जे नाते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद में बानी खे आज़ाद करे क़ब्र में उन जे अज़ाब में तकलीफ़ ऐं हलकड़ाइब थिए। असां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, मुस्लमान ऐं मोमिन आहियूं। असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी मञींदे उन जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ख़ुशी मल्हायूं था। तो असांखे इंशाअल्लाह अकेलो आका अलैहिस्सलातु वस्सलाम न छॾींदो। क़यामत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयों काफ़िर जी सूरत में जन्नत में अल्लाह दे। हज़रत ज़ी वकार कि अल्लाह करीम का दुआ है। हज़रत ज़ी वकार के ना रब सुब्हानहु व तआला का दुआ है को करीम रब हिन असांजे जुलूस के आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जे मल्हाइण खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए। आख़िरत में क़ब्र में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुर्ब जवान में असांखे जगह अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल